अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ वाकिंदासे सखर जिला के बचल शाह मियाणी में खरूस बिरादरी जी बिन धुरन में झेड़े के नतीजे में 6 ॼणा मारिजी विया। धुरन जी हिक ॿिए ते जदीद हथियारन सां छिती फायरिंग के नतीजे में 3 औरतुन ऐं 2 ॿारनि समेत 6 ॼणा मौत जो खाज बणिजी विया। मारिजी वियलनि में 3 औरतूं शहजादी खातून सतड़ ऐं मूमल ऐं 2 ॿाड़ा फरहाना ऐं सफ़दर भी शामिल। धुरियुनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी है। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ है, अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे। सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी में खरूस बिरादरी जी बिन धुरन में झेड़े के नतीजे में 6 ॼणा मारिजी विया। धुरन जी हिक ॿिए ते जदीद हथियारन सां छिती फायरिंग 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 6 ॼणा मौत जो खाज बणिजी विया। मारिजी वियलनि में 3 औरतूं शहजादी खातून सतड़ ऐं मूमल ऐं 2 ॿाड़ा फरहाना ऐं सफ़दर भी शामिल। धुरन विच में फायरिंग जो सिलसिलो अञा भी जारी। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद है सखर मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गफूर शेख। अब्दुल गफूर, अपडेट कंदा। सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी में खरूस बिरादरी जी बिन धुरन में झेड़ो कहिड़ी ॻाल्हि तां पेश आयो आहे? जी बिल्कुल ही सखर के बचल शाह मियाणी वाले इलाइक़े एयरपोर्ट रोड की थाने की हद में जो है सो खरोस बिरादरी की बिन धुरन में पुराने तकरार तां जो है सो अज बीहर जो है सो झेड़ो थी पो है। झेड़े दौरान शाम धारे जो है सो मोहम्मद मलूक खरोस के जो है सो हथियारबंदन गोलियों हणी कत्ल किया हो। जै बाद मोहम्मद मलूक खरोस वारन की धुर जो है उन्हनि जवाबी जो है सो हमले में शाहनवाज खरोस के घर से हमलो करे छिती फायरिंग कर दी है। जैसे नतीजे में मुसम्मात शहजादी ऐं मूमल समेत 2 ॿारनि समेत जो है सो 5 ॼणा मारिजी विया आहिनि। ॿिन्ही धुरनि जा हिन महिल ताईं जो है सो 6 माण्हू मारिजी विया आहिनि, जॾहिं त 5 माण्हू जो आहिनि सो ज़ख़्मी थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जो इतला मिलंदे ही SSP सखर संघार मलिक जो है सो पुलिस नफ़री साण करे इलाइक़े में पहुची वियो आहे। जॾहिं त इलाइक़े में फायरिंग जो सिलसिलो पिणु जारी है। धुरियूं हिक ॿिए ख़िलाफ़ मोर्चा बंद बणियल आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे त पुलिस पारां घर घर तलाशी वरती पई वञे, जॾहिं त इलाइक़े में मुकमिल तौर ते नाकाबंदी कई वई आहे। धुरन में झेड़ो केड़ी गाल ता पेश आयो आहे? जी बिल्कुल, वाक़े जो कारण जो है सो पुरानी दुश्मनी बुधाए पे वने, यो वाज़े नाहे कयो वियो त छा मामलो है। इन बिन धुरन में जो झेड़ो पे हले त यो केड़ी गाल ते आहे। इन मल ताईं पुलिस के तरफा भी कंहिं क़िस्म जी कोई मौक़िफ़ साम्हूं नाहे आयो, जॾहिं त धुरन पारां भी जो है सो हिक ॿिए खिलाफ़ जो है सो हिन वक़्त ताईं मोर्चा बंद थियल आहिनि। जी, जेके 6 ॼणा मारिजी विया आहिनि, छा उन्हनि ते पुलिस का कार्रवाई कई आहे या पुलिस उते मौजूद हुई? जी बिल्कुल, पुलिस के जीअं ही इतला मिलो है तो SSP सखर संघार मलिक की अगवानी में जो है सो पुलिस नफ़री उते पहुची वही है इलाइक़े में। जॾहिं त उहे फौतुनि जा लाश जेके आहिनि उहे खणाए सिविल अस्पताल सखर मुंतकिल किया पिया वञनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे पिणु एम्बुलेंसुनि ज़रिए सिविल अस्पताल सखर आंदो पियो वञे। जी गफूर, जी तव्हां नाज़रीन के पहिरियां अपडेट कयो त झेड़ो पुराणो आहे, छा पुराणे झेड़े में भी को जानी नुक़सान पेश आयो हो? जी हिन महिल ताईं अहिड़ा के भी अंग अखर साम्हूं नाहिनि आया पुलिस जे तरफ़ां ऐं वारसनि जे तरफ़ां। जी ठीक है गफूर, अमां जी मेहरबानी। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर सां के अपडेट कंदासीं। हिकु भेरो ॿीहर सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी में खरूस बिरादरी जी बिन धुरन में झेड़े के नतीजे में 5 ॼणा मारिजी विया। धुरन जे हिक ॿिए ते जदीद हथियारन सां छिती फायरिंग 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 5 ॼणा मौत जो खाज बणिजी विया। मारिजी वियलनि में 3 औरतुनि शहजादी खातून सतड़ ऐं मूमल ऐं 2 ॿाड़ा फरहाना ऐं सफ़दर भी शामिल। धुरन विच में फायरिंग जो सिलसिलो अञा भी जारी है। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ है, अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे। हिकु भेरो ॿीहर सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी में खरूस बिरादरी जी बिन धुरन में झेड़े के नतीजे में 6 ॼणा मारिजी विया। धुरन जी हिक ॿिए ते जदीद हथियारन सां छिती फायरिंग 3 औरतुनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा मौत जो खाज बणिजी विया। मारिजी वियलनि में 3 औरतूं शहजादी खातून सतड़ ऐं मोमल ऐं 2 ॿाड़ा फरहाना ऐं सफ़दर भी शामिल। धुरन विच में फायरिंग जो सिलसिलो अञा भी जारी है। अफ़सोसनाक ब्रेकिंग है नाज़रीन, अवांखे अपडेट कर रहा हूँ सखर मां। सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी में खरूस बिरादरी जी बिन धुरन में झेड़े के नतीजे में 6 ॼणा मारिजी विया। धुरन जी हिक ॿिए ते जदीद हथियारन सां छिती फायरिंग 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 6 ॼणा मौत जो खाज बणिजी विया। मारिजी वियलनि में 3 औरतूं शहजादी खातून सतड़ ऐं मूमल ऐं 2 ॿाड़ा फरहाना ऐं सफ़दर भी शामिल। धुरन विच में फायरिंग जो सिलसिलो अञा पिणु जारी है।